إن الحمد لله رب العالمين والصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين ومن تبعهم بإحسان إلى يوم الدين أما بعد. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ولتكن منكم أمة يدعون إلى الخير ويأمرون بالمعروف وينهون عن المنकर وأولئك هم المفلحून. मुअज़्ज़ज़ उलमाए किराम, बुजुर्गों, नौजवान साथियों, माइक के ज़रिए सुनने वाली इस्लामी माओ ने भेणों, अॼु हिन प्रोग्राम में अमुक ॻाल्हियूं जेको आख़िर साम्हूं पेश करणु चाहियां थो, तंहिंजो उन्वान रहंदो समाज जो बिगाड़, असबाब ऐं इलाज। पाणियारियूं जे पंहिंजे समाज में अॼु केतिरो बिगाड़ अची वियो आहे। अहिड़ी को बुराई, अहिड़ो को गुनाह न आहे जेको पंहिंजे समाज में मौजूदु न हुजे। हर क़िस्म जी बुराई, हर क़िस्म जा गुनाह, नंढा वॾा, मड़े पंहिंजी क़ौमे में, पंहिंजे ॻोठे में, पंहिंजे समाज में मौजूदु आहे। तंहिंजा कुरो कारण ई अने तंहिंजो इलाज कीअं थिए, हिन ताल्लुक़ सां अमुक ॻाल्हियूं आख़िर साम्हूं बयानु करणियूं आहिनि। पंहिंजे समाज में जेको बुराइयूं, बदकारियूं, गुनाह जेको वधे पिया, तंहिंजो पहिलो कारण ई आहे कि पाण उन दीन जी क़दर नाहे कई जेको दीन पाण मिलियो। इस्लाम, जंहिं इस्लाम जो पाण कलमो पढ़ूं था, पाण हिनखे मुसलमान चऊं था, उन इस्लाम जे अंदर पाण खे मड़े ॾसे में आयो आहे कि किन गुनाह खां ऐं कीअं बचो। अल्लाह रब्बुल आलमीन जॾहिं पाण खे दुनिया में हलाए त रुॻो पाण खे न ई हलाए, पाण भेरो पंहिंजो दुश्मन इब्लीस शैतान पण भेरो हलाए। अने उहो अल्लाह से वाइदो करे आयो आहे जे आउं इन मिणी इंसान खे गुमराह कंदुसि, अने उहो पंहिंजे वाइदे खे पूरो पूरो निभाए पियो। ने पाण आहियूं जे पंहिंजे दुश्मन जी ॻाल्हि में अची करे पाण पंहिंजे दुश्मन जो चयो करे राति ने ॾींहुं उन पुठियां पाण हलूं पिया। पंहिंजो उहो दीन जंहिं पाण खे ॾसियो, इन शैतान लकुम अदुव्वुम मुबीन, शैतान आंजो खुलो दुश्मन है, उन शैतान खे पाण सुञातो न आहे। अॼु पंहिंजे मुआशरे में, पंहिंजे माहौल में बुराइयूं, बदकारियूं आम आहिनि। तंहिंमें पहिलो कारण ई आहे जे पाण इस्लाम खे सुञणो ई नथा। पाण खे जेकॾहिं ख़बर हुए जे पंहिंजो दीन केतिरो क़ीमती दीन है, पंहिंजो दीन केतिरो अज़ीम दीन है, त पाण इन बुराई खे उॾा न वञूं। पंहिंजे मुल्क में, पंहिंजे इलाइक़े में, पंहिंजी क़ौमे में कॾहिं का वॾा वॾा गुनाह थिए था। मिसाल जे तौर मथे जे खून कॾहिं का थी वञे था। खून जेको आहे कंहिं पण मुसलमान खे नाहक मारणो इस्लाम जे अंदर केतिरो वॾो गुनाह आहे। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, क़यामत जो ॾींहुं मक़तूल, जंहिंखे कंहिं मारे विधो, उहो क़यामत जो ॾींहुं पंहिंजे कातिल खे, खून करे वारे खे पकड़े ने अल्लाह ताला वटि खणी अचींदो। मैं चवंदो, अल्लाह हिन खे पुछ जे हिन मूंखे कुला मारे में, हिन मुंहिंजो कुला खून कयो में, त पाण अल्लाह रब्बुल आलमीन जी बारगाह में को जवाब ॾींदासीं। इन खून के, इन कत्ल के रोके ला करे अल्लाह को फरमाए, या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुल क़िसासु फिल क़त्ल, ऐ ईमान वारा, आम ते ई फर्ज़ है जे को इंसान नाहक कंहिंखे कत्ल करे त बदले में समाज ऐं क़ौम ऐं मुसलमान मरे बेरा थी करे उनखे कत्ल कयो। पाण अॼु जे ज़माने जे अंदर पाण कत्ल करण वञूं त पाण पंहिंजे मरे लोथिया पिया, बदले में पाण न करे सघूं। तंहिंजो ॿियो इलाज ई आहे
जे अहिड़े माण्हू मथे ॾन विधा खपे, अहिड़े माण्हू जो समाज में बाइकाट कयो खपे, अहिड़े माण्हू खे ॻोठ मां क़ौम में जा ॿाहिरि कढियो खपे त ॿिए माण्हू लाइ करे इबरत बणी थी। पंहिंजे माहौल में मुआशरे में चोरइयूं आम थी वयूं आहिनि। चोरईअ खे रोके लाइ करे इस्लाम चए थो अस्सारिकु वस्सारिकतु फक़्तउ अयदियहुमा, चोर मर्द बि तय बने न औरत बि तय बने, चोरई करे त हिन जो हथ कपे विझो। पाण वटि इस्लामी कानून लागू न आहे, जेकॾहिं इस्लामी कानून पाण वटि लागू थी वञे त पंहिंजी अर्धी क़ौम त हथ वधाए न फिरे पई। अहिड़ो पंहिंजो अॼु हाल आहे। ने पाण को कयूं था समाज में तेसि ताईं बुराइयूं कॾहिं ख़तम की न थींदियूं जेसि ताईं पाण अदल इंसाफ़ की न कंदासीं। पंहिंजे माहौल में बुराइयूं वधे पयूं, ॿिया माण्हू को खोटो कमु कयूं त पाण खे ॾुखियो लॻे, पाण माण्हू खे राबू यार हीअं कोन कयूं था, हीअ हीअं कयूं पिया, हू न हीअं कयूं पिया। अने पंहिंजो को माण्हू पंहिंजी आकाए जो पंहिंजे कुटुंब जो को माण्हू जेकॾहिं उहो खोटो कमु करे अचे त पाण हुनजी बचा करायूं, आहे त न? जेकॾहिं पंहिंजे माहौल में बुराई फैले थी तंहिंजो हिकिड़ो कारण ई आहे जे पाण पक्षपात कयूं था, ॿिए मथे पाण फौरन वञी करे हमलो कयूं था हिन हीअं कुड़ा कए, अने जहिड़ा पंहिंजो को करे त पाण हुनखे बचायूं था, आहे त न? जेकॾहिं ॿियो को माण्हू चोरी करे ओ चोर थी विया, पंहिंजो पुत्र चोरी करे पाण हुनखे बचायूं था, कुदरती पुलिस खणी वञी करे पाण छोड़ायूं था। अहिड़े खूनी खे, अहिड़े चोरे खे, अहिड़े चीटरे खे कॾहिं पाण जेल जा ॿाहिरि कढियो न खपे। पाण पैसा भरे लखों करोड़ों भरे करे जेके ॿाहिरि कढूं था न वरी अची करे वरी चोरियूं कयूं था। निहारियो उन नबीअ खे पाण मञे वारा आहियूं जंहिं फरमायो लौ सरक़त फातिमतु इब्नतु मुहम्मदिन लक़तअतु यदहा, मुंहिंजी सॼी धीअ फातिमा पण जेकॾहिं चोरी करे न त आउं उनजो पण हथ कपे विझां। बचाइया न, पाण बचायूं था। मुंहिंजा अज़ीज़ो गुनाह को पण करे, पंहिंजो संगावतीअ वारो हुए या ॿियो को हुए, गुनाह खे कॾहिं सपोर्ट न कयो। तआवनु अलल बिर्रि वत्तक़वा वला तआवनु अलल इस्मि वल उद्वान, नेकीअ जे कम में हिक ॿिए खे सपोर्ट कयो, गुनाह जे कम में हिक ॿिए खे सपोर्ट न कयो। पंहिंजे माहौल में ज़िना आम है, ज़िना बदकारी पंहिंजे माहौल में आम है। पाण कहिड़ो कयूं था, जेकॾहिं पंहिंजे घर जी इज़त मथे को इंसान नज़र विझे, जेकॾहिं पंहिंजे घर जी इज़त मथे को नज़र विझे त पाण हुन माण्हू खे मारे लाइ करे तयार थी वञूं था, मारे लाइ करे तयार थी वञूं था। पण पंहिंजो नौजवान पुत्र जेकॾहिं ॿिए कंहिंजी इज़त मथे नज़र विझे थो त उन नौजवान पुत्र खे पाण कॾहिं न चयो जो पराई इज़त पंहिंजी इज़त आहे, बल्कि पाण बचायूं था। पाण वटि राव अचे कि भई तुंहिंजो छोकिरो ठहियल है, हिन जो चीलो ख़राब है, हिन जो आदतूं ख़राब आहिनि, त पाण उन माण्हू से विड़ी पऊं था मुंहिंजे पुत्र खे तूं इएं कीअं चए थो? ही पाण बुराई खे सपोर्ट कयूं पिया। पंहिंजी इज़त पाण खे मिठी है, ॿिए जी इज़त भले पंहिंजो पुत्र पंहिंजो भाउ लूटी अचे पाण खे कीअं परवाह न आहे, पाण ईमान वारा आहियूं। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला युमिनु अहदुकुम, आम जा को इंसान तेसि ताईं मोमिन की न थींदो हत्ता युहिब्ब लिअखीहि मा युहिब्बु लिनफ्सिहि, जेसि ताईं उहो जेको वस्तु पिंड लाइ करे पसंदि करे थो पिंड जे भाउ लाइ करे पण पसंदि न करे। यानी पंहिंजी इज़त पाण खे मिठी है, पंहिंजी इज़त खे पाण बचायूं था त ॿिए जी इज़त खे पाण बचायूं, ॿिए जी इज़त खे पाण पिंड जी इज़त सम्झूं। जेसि ताईं पाण में इहा सोच की न थींदी, पाण में इहा सम्झ की न थींदी, पंहिंजे माहौल मां कॾहिं बुराई ख़तम की न थींदी। तरफ़दारी न हुअणी खपे कि पिंड जेके बचाइणो न पराए मथे वञी पुॼी वञो, ही ग़लति तसवुर आहे। इस्लाम खे निहारियो अॼु पंहिंजे माहौल जे अंदरि जेको ॿियूं बुराइयूं वधे पियूं, कई बुराइयूं किथां खे घड़ाइयां, ख़ासि करे मुंहिंजे नौजवान भाई खे कुला नौजवान जेको इन बुराई में बदकारी में खोटे कम में अॻियां आहे। ही पाण मस्जिद में वेठा आहियूं, मरे अक्सर त मूंखे जेको वॾी ॼमाड़ जा नज़र अचनि 50-60 वरनि जा माणे अमो कई जेको नौजवान आहिनि त को पंहिंजे ॻोठ में नौजवान एतिरा अचई, एतिरा न आहे भिज आहिनि,
नौजवान पाण साण वञो, पाण सैकड़ों पंहिंजे घर में मिलंदा, ॻोठ में मिलंदा, पर अल्लाह जे घर में अचणु उन जे नसीब में लिखियल न आहे। अल्लाह जे घर में अची अल्लाह खे सजदो करणो उहो उन जे नसीब जे न आहे थियो। इन नौजवान खे सुधारणो आहे। अने इन वस्तु खे यादि रखी लायो, जेसि ताईं पंहिंजा नौजवान की न सुधरंदा, पंहिंजो माहौल कॾहिं की न सुधरंदो। दारो मदार टोटल नौजवान जे मथे आहे। नौजवान बिगड़ियल है तो समझी लायो वो इंसान या वो माहौल उन इंसान वांगर है जै इंसान के पास त्रिड़े में जा जोरे विझो, जै इंसान के पास त्रिड़े में जा जोरे विझो ई कदे उभो के न थी सकंदो। बांह जुड़ी पौंदी समझी वेंदी, टंग जुड़ी पौंदी समझी वेंदी, पर त्रिड़ो जो इंसान जो जुड़ी पे तो इंसान खत्म थी वजे तो। नौजवान जो को इन माहौल जो त्रिड़ो ने कमर है, ये कमर जे कदे टुटी वई पांचो माहौल कदे उभो की न थी सकंदो। तो मुंहिंजा अज़ीज भाइरो नौजवान के तैयार कयो, अवां माइत्रे के नसीहत करण चाहियां तो। नौजवान आंजा जाई, कंहिंजा का भाउ आई, कंहिंजा का पुत्र आई, पाण इन मथे कंट्रोल रखो, पाण इन खे समझायूं, पाण इन खे नसीहत कयूं। पंहिंजो पुत्र जे कॾहिं केॾा वेंदो हुए आधी रात जो उनखे पुछो हेर तूं केॾा वञे थो, पाण कॾहिं पुछा कईए? पंहिंजा पुत्र रात जो 2 वगे अचे पिया, रात जो 2:30 वगे अचे पिया, कॾहिं पाण माइट पुछो न हेर रात जो 2:30 वगे 2 वगे तूं क्या अचे थो? पंहिंजो पुत्र फोन मथे लिकी छिपी कलाक या कलाक ॻाल्हियूं करे पियो, कॾहिं पाण माइट पुछियो न कि तूं कंहिंसे ॻाल्हियूं कई थो। ई मड़े बुराइयूं तॾहिं फैले थियूं जब पाण अखी खे बंदि करे छॾियूं था। पंहिंजी अख खुलियल खपे। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन रआ मिनकुम मुनकरन फलयुगय्यिरहु बियदिही। आमा जेको इंसान कंहिं बुराई के, कंहिं बदकारी के, कंहिं गुनाह जे कमे के ॾिसे त हथ से रोके। ई कहला करे है, ई माइत्र ना करे है। माइत्र जे हथ में बर आहे कि पुत्र के बाह में जले लाए रात जो तो केॾा वञे थो। माइत्र जे हथ में ताकत आहे जे पिन जे नौजवान बच्चे जे हथ में हथ विझी चए तूं हे रात जो क्या न अचे पियो। इन जिम्मेदारी के पाण भुली विया आहियूं। पाण सम्झूं था ऐं मस्जिद में 5 टाइम नमाज पढ़ी आयोसि, अल्लाह अल्लाह करे आयोसि ऐं आजो आहियां। न, आजा न आहियूं पाण मथे ॿियूं पण कई जिम्मेदारियूं आहिनि। उहे जिम्मेदारियूं पाण खे पूरियूं करणियूं पवंदियूं। पोइ फरमायो फइलम यस्तति फबिलिसानी, जेकॾहिं हथ से रोके जी ताक़त न वे बुराई के त ऐं आजी ज़बान से रोकियो। पर अफ़सोस की ॻाल्हि ई है कि पंहिंजी ज़बान मथे पण ताला लॻी विया आहिनि। पंहिंजी ज़बान मथे पण ताला लॻी विया आहिनि। पाण कॾहिं ज़बान से कंहिंखे चऊं नथा। मैं तॾहिं अॼु पंहिंजो माहौल एतिरो फिटी वियो है कि पाण चवण मां हथ कढी लाथा, पाण सम्झाइण मां हथ कढी लाथा। सॻो पुत्र पाण खे नथो मञे, सॻी धीअ पाण खे नथी मञे। ई पंहिंजो हाल है, ई पंहिंजो मुआशिरो बनी वियो है। ज़बान खे खोलियो त यार पाण पूरो कयूं, पाण खे त मञे नथा। तो चए कॾहिं, तो सम्झाए कॾहिं, तूं विड़ियो कॾहिं, तो कंहिं ॻाल्हि में कॾहिं हथ विझे ज न आई अने चए पियो पाण खे मञे नथा। न वस्तु खे यादि रखी लाजा। बुराई हिकिड़ी अहिड़ी वस्तु है, बुराई हिकिड़ी अहिड़ी वस्तु है जेको पिंड ई फैले थी। नेकीअ खे फैलाइणो पए थो, न बुराई पिंड ई फैले थी। बुराई खे अॼु ख़त्म न कंदा त सवार ये बुराई जो पंहिंजे घर में घुसी अची ईंदी। कॾहिं कहिड़ो दौर हो पाण सुणंदा हुआसीं फलाणी क़ौम में ये बुराई ने बदकारी है, फलाणे ॻोठ में ये बुराई ने बदकारी है। पंहिंजा ॻोठ बचियल हुआ, पंहिंजो क़ौमूं बचियल हुयूं, पंहिंजा घर बचियल हुआ, पर तैर पाण पिंड पिंड खे बचायो न त अॼु उहे मड़े बुराइयूं पंहिंजी क़ौमे में, पंहिंजे ॻोठे में अने पंहिंजे घर में दाख़िल थी वियूं आहिनि। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ी बेहतरीन मिसाल ॾिनो, हिकिड़ी बेहतरीन मिसाल ॾिनो। जेको इंसान जेको बुराई खे ॾिसे पियो अने बुराई खे रोके नथो, माहौल में, मुआशरे में, ॻोठ में, पाड़े में बुराइयूं बदकारियूं खोटा कम थी पिया न अखी पूरे फिरे पियो मूंखे कोन वांदो या मुंहिंजा घर में बराबरि आहिनि, मुंहिंजे घर मड़े बराबरि आहिनि, मूंखे कीअं ई कई था पिया कई पाण को कई। त फरमायो हुनजी मिसाल ईअं जाए जे हिकिड़ी कश्तीअ में माण्हू चढ़ी रवाना थी। कश्तीअ जा 2 माड़ हुआ, हिकिड़ा हेठि माड़ वारा, ॿिया मथे माड़ वारा।
अने पानी पीते जो पानी किथे है? मथले माड़ में जाए। पानी पीते जो मथले माड़ में रखियल है। हाणे ई जेको हेठ नीचे जेको माड़ में रहा उन्हीं के मोड़ो मोड़ो पानी खणण मथे विझणो पए। पीते ला पानी मोड़ो मोड़ो मथे विझणो पए। तर वो पिंड में कोर चए था जे पाखे पीते ला करे मोड़ो मोड़ो मथे पानी खणे ला करे विझणो पए तो धक्को पए तो पानी एक दरिया में डग पियो है। पाण हिकिड़ो कम कयूं, कश्तीअ में हेठां हॉल करे लायूं, पानी डिग अची वेंदो। पाण धक्को थी न पवंदो। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए मथले तबके वारा, मथले माड़ वारा नियारी पिया जे उ कश्तीअ में थींदो ने हॉल कई पिया। तंहिं हूंदे उन खे ना नथा कई जे कश्तीअ में हॉल न कयो मड़े ॿुॾी मरंदासीं, मड़े ॿुॾी मरंदासीं, ना नथा कई। पोइ ई वीचारीनि था जे ई हेठला पिया कई हॉल पाण कोड़ो कंदा त हेठला पण ॿुॾंदा मथला पण ॿुॾंदा। ये पाण आहियूं। पाण ॾिसूं पिया हुते बुराई थी पई, हिते बदकारी थी पई, हुते खोटा कम थी पिया। हाँ ई कयूं पिया, पाण कोड़ो कयूं, पाण था कयूं, सवार पाण मथे अची वेंदी। ये बुराई फैले वारी है, खत्म थिए वारी न आहे। इसलिए मुंहिंजा अज़ीज़ो ऐं बुराई के ॾिसो आमद फर्ज़ बने तो जो उन बुराई के हथ से रोकियो, ज़बान से रोकियो। अने ज़बान से न रोके सघो तो दिल से उन वस्तु खे ख़राब समझो। न पंहिंजी हालत ई है जे पाण वटां ई पण नथो थिए। हिकिड़ो माण्हू जेको बुरो है, जेको ज़ानी है, जेको बदकार है, जेको चोर है, जेको चीटर है, अहिड़े माण्हू भेरो उथियण विहण पाण खे बंदि कयो खपे। पर पाण कहिड़ो कयूं था, अहिड़े माण्हू जे कुल्हे मथे हथ रखी पाण फिरूं पिया, अहिड़े माण्हू से पाण रियाणी कयूं पिया, अहिड़े माण्हू ते पाण सॼो ॾींहुं फोनी कयूं पिया, अहिड़े माण्हू खे पाण लेन देन कयूं पिया, हिनखे सनावती कयूं पिया, पर मरे कयूं पिया। अहिड़ो माण्हू जेको पंहिंजे समाज में नई बुराई पैदा कंदो वे, चोरी खणी अचे, ज़िना ने बदकारी खणी अचे, अहिड़े माण्हू जो समाज जी लेवल मथे बाइकाट करे छॾियो। पंहिंजे समाज में, पंहिंजे ॻोठ में जेको माण्हू ज़िना कंदो, जेको चोरी कंदो, बदकारी कंदो, चीटिंग कंदो, पाण पंहिंजे ॻोठ में इन माण्हू से कुछ कुछ मतलब बंदि करे छॾींदासीं। ये पाण खे पगला खणणा पवंदा। न पाण इन वस्तु खे नथा सम्झो। ये बुराइयूं जेको आहिनि न पाण पिन जे हथ से अने पंहिंजी ख़ामोशी से पाण हरा हरा पंहिंजे ॻोठ में फैलाए छॾियूं आहिनि। हाणे आउं अचां थो पंहिंजे नौजवान भाई मथे। पंहिंजे नौजवान भाई जे अंदरि क़िस्मे क़िस्मे जूं ग़लतियूं ने खामियूं आहिनि। पर इन खामी के जेकॾहिं पाण सुधारणु चाहियूं न सुधारे सघूं था। मिनी कथा पहली वॾी खामी त इहा है जो नौजवान जेको हुयो अॼु वॾे जो अदब ने इज़त नथो करे। नौजवान जेको है उनमें एतिरो पावर है, उनमें एतिरो बर है, उनमें एतिरी ताक़त है जो वो कंहिंखे की समझे ज नथो। बल्कि हालत ई है जे माइतर मां वेठे बने ने पे वेठे बने। नौजवान पुत्र के पुछे केॾा वञे थो, चे आंखी विया न करियो कम हेॾा वञा। चोखो जवाब, पुत्र हेॾा न वञ, तोखे कोड़ो विच में। ई जवाब कंहिंखे ॾे थो? पीउ खे ॾे थो, ई मां खे ॾछी ॾे थो। अल्लाह फरमाए वला तकुल लहुमा उफ़्सिन वला तनहरहुमा। आजा माइत्र वॾा थी वञे उन खे कॾहिं उफ न चओ। अॼु पाण उन माइत्र खे छिकियूं ॾियूं था, उन माइत्र खे पाण हकलूं ॾियूं था, उन माइत्र खे पाण विढ़ूं था, उन माइत्र खे पाण नाराज़ कयूं था। अने पोइ पाण चऊं था असांजे माल में, असांजे धंधे में, असांजे पैसे में, असांजे खेत्र में कंहिं वस्तु में बरकत न आहे। बरकत क्या थींदी? अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल बरकतु मा काबिरकुम। बरकत जेको है ये वॾे माण्हू बीड़ी रखियल है। वॾे जो अदब कंदा, वॾे जी इज़त कंदा, वॾे जी ख़िदमत कंदा, वॾे जी ॻाल्हि मञंदा, अल्लाह रब्बुल आलमीन खे बरकत ॾींदो। अने जर वॾे जी बेइज़ती कंदा, वॾे जी ॻाल्हि की न मञंदा, वॾे खे सामा थींदा त आजे माहौल में, आजे मुआशरे में, आजे समाज में बरकत खत्म थी वेंदी। बल्कि ॿई हिकिड़े हदीस में त अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो लैस मिन्ना मन लम यरहम सगीरना व युअक्किर कबीरना। वो इंसान मुसलमान आहे ज न, वो माण्हू मुसलमान आहे ज न जेको नंढड़े मथे रहम न करे अने वॾे जी इज़त न करे। पाण वॾे जी इज़त खे भुली विया आहियूं। अॻे ज़मानो हूंदो हो माण्हू जॾहिं वॾे कंहिं दोसल खे, कंहिं माण्हू खे अची ॾिसंदा हुआ, वाट मथां पासे थी वेंदा हुआ, माठ कर रहंदा हुआ। काका अचनि पिया, मामा अचनि पिया, नाना अचनि पिया, मियाँ जी अचनि पिया, हाजी साहब अचनि पिया, मौलाना साहब अचनि था, माठ कयो ॾेखारो।
अॻे माण्हू साझाए कंदा हुआ, अॼु उहो साझाए पाण ख़तम थी वई आहे। अने ॿिए नंबर मथे पंहिंजे नौजवान जे अंदरि हया ने शर्म बिल्कुलु ख़तम थी वई आहे। शर्म ने हया जॾहिं कंहिं क़ौम में जा ख़तम थी वञे त उन क़ौम खे पोइ को बि नसीहत कॾहिं असर नथी करे। अने जंहिं माण्हू मां हया ने शर्म ख़तम थी वञे उन जे बारे में अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इज़ा लम तस्तही फस्ना मा शित। जरा तो जे अंदर हया न वे, तो में शर्म जरा बाक़ी न वे, त तोखे ठीक लगे तो ईअं कर। तोखे केरु सम्झाईंदो? तोखे नसीहत तरह असर कंदी जब तो में हया ने शर्म हूंदी। अल्लाह जी पनाह, पांखे बयान कंदे पण शर्म अचे, आंखे सामने ये गाल कंदे पण मूंखे शर्म अचे। पंहिंजा नौजवान अॼु इन हालत में पुॼी विया आहिनि कि बदकारियूं कयूं था, बुराइयूं कयूं था, ज़िना कयूं था, खोटा कम कयूं था, अने पोइ पिंड पिंड ॿिए खे सुणायूं था जे आउं ही करे आयुसि, आउं हीअं करे आयुसि। पिननियूं बुराइयूं, पिननियूं बदकारियूं ॿिए खे सुणायूं था। हया किथे रही? शर्म किथे रही? हिकिड़ो इंसान खे ग़लति कमु कंदे शर्म अचे, उहा शर्म त आहे न। अने प्लस में वरी करो उहो बुराई बदकारी ॿिए खे पण सुणायूं था। इन माण्हू लाइ करे वईद करो है, इन जो अंजाम करो है। अल्लाह के नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुल्लु उम्मती मुआफन इल्लल मुजाहिरून। मुंहिंजी सॼी उम्मत खे माफ़ी मिली वेंदी, मुंहिंजी सॼी उम्मत खे माफ़ी मिली वेंदी। अल्लाह ताला मणी खे माफ़ करे छॾींदो। इल्लल मुजाहिरून, मुजाहिर खे अल्लाह माफ़ी न कंदो। मुजाहिर के रही? मुजाहिर अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ऊ माण्हू जेको रात जे अंधेरे में किथे वञी करे को बुराई करे, को बदकारी करे, उनखे कंहिं न ॾिठो अने अल्लाह ताला उनजे गुनाह मथां पर्दो विझी छॾे, कंहिंखे ख़बर न आई पई। पर जॾहिं सुबुह थिए थो तर पिंड पिंड माण्हुनि खे चए थो रात मूं ये बुराई कई है। अहिड़ो इंसान जेको पिंड जी बदकारी, पिंड जी बुराई ॿिए खे सुणाईंदो हुए, उन में एतिरी हया ने शर्म न वे जे आउं पिंड जी इज़त मथां कंहिंखे पर्दो विझां। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सॼी उम्मत खे माफ़ी मिलंदी, इनखे माफ़ी कीअं न मिलंदी? पंहिंजे नौजवान में हिकिड़ी बुराई ने बदकारी जेको या हिकिड़ो खोटो कमु जेको ॾियाणी वधे पियो, उहो ई आहे जे पंहिंजा नौजवान फज़ूल ख़र्चे में पई विया आहिनि। फज़ूल ख़र्चे से हिकिड़ो मुराद है जंहिं वस्तु जी ज़रूरत न आहे उहो वस्तु पण हरू भरू गिनणी, मजूरी करे माइट कीअं कमाए, अटो जीअं तीअं करे पियो, घर खे जीअं तीअं हलाए पियो, अने पुत्र ॿिए चौथे महीने घणे नाटक कयो वेठो आहे मूंखे 15,000 वारी फोन खपे, मूंखे 20,000 वारी फोन खपे। अरे भाई मुंहिंजा भाइरो, दुनिया में हज़ारों कंपनियूं आहिनि जंहिंजो बिज़नेस है, नयूं नयूं मोबाइल वो बनाईंदा, नवा नवा मॉडल अचींदा, उहो पाण मड़े कीन गिनी सघंदासीं। पांखे मोबाइल हिकिड़ो अहिड़ो खपे जंहिंसे पंहिंजो कमु थी वञे, फोन ते ॻाल्हि थी वञे, कॾहिं के पाण समाचार सुणी लाहियूं, कॾहिं को तकलीफ़ सुणी लाहियूं, पोइ त पाण सुणूं था। पाण जेको नवो मोबाइल आयो उहो मोबाइल मूंखे खपे, को हू गिनी आयोसीं। अरे भाई उहो सवाल दोज़ख में वेंदो, तूं बेरो वहने हे पुठियां अखियूं बंदि करे हलंदा त बाणे बर्बाद थी वेंदा। अल्लाह के नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इय्याकुम वत्तनउम फइन इबादल्लाहि लैसु बिलमुतनइमीन। ऐं खोटो ॾेखाव करे खां बचो। खोटो अल्लाह खे पैसो ॾिने, आंखे मिल्कत ॾिने, आंखे दौलत ॾिने त ॾेखाव न कयो ओ मूंखे अल्लाह हेतिरो मरे ॾिने, बल्कि नेमत में जा जेतिरो फ़ाइदो गिनी सघो जायज़ तरीक़े से गिनो। अल्लाह जा बाना जेको वेंदा उहो ॾेखाव करे वारा नथा वञनि। ईअं ज पंहिंजे माहौल में, पंहिंजे समाज में हिकिड़ी बुराई अने हिकिड़ो खोटो कमु जेको हले पियो हुई जे औरत मां पर्दो बिल्कुलु ख़तम थी वियो, औरत मां पर्दो बिल्कुलु ख़तम थी वियो आहे। अने जहिड़ा औरत जो पर्दो ख़तम थी वञे उन समाज में बिल्कुलु बुराइयूं आम थी वियूं, तंहिंमें कीअं शक न आहे। कुला औरत वस्तु है, लिकाए जी वस्तु है। पाण वटि सोन वे थो, पाण वटि चांदी वे थी, पाण वटि पैसा वे था,
ई मड़े पाण लिकाए छिपाए ताड़े में लॉक में रखो था, कोला रखो था भाई। ई मड़े कीमती वस्तु है, पैसो कीमती है, सोन कीमती है, चांदी कीमती है, तंहिंखे पाण घर के अंदर मकान के अंदर ताड़े में रखो था। को चोर चोराए न वञे, को चोर चोराए न वञे। अने पाण इन वस्तु के भुली वञो था कि जेतिरा चोर पैसे जा ॻोठ में आई, जेतिरा चोर सोन ने चांदी जा ॻोठ में आई, उन कथा वधारे चोर इज्जत जा ॻोठ में मौजूद आई। उन जे नज़र इज्जत मथे क्या नो असां के मौको मिली असीं इज्जत के चोराए वञूं। ये पांजो इज्जतूं आई जंहिंखे बचाइण पंहिंजो फर्ज़ है। अने बचंदी तैर पंहिंजी इज्जत जहिड़ा पाण पर्दे मथे हूंदासीं। बेपर्दगी जंहिं माहौल में जंहिं मुआशरे में आम थी वञे उन मां बुराइयूं कॾहिं ख़त्म की न थी सघंदियूं। पर्दे जो इंतजाम कयो। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए औरतें कि अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में अल्लाह जी नबी जी घर वारियुनि खे चई उन्हीं का तो वधारे पाक दुनिया में न औरतों आवायूं हुई न कयामत सुधी अची वियूं। वो अहिड़े पाक औरतों वयूं। पर अल्लाह फरमाए वक़रन फी बुयूतिकुन्न वला तबर्रजन तबर्रुजल जाहिलियतिल ऊला। हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो घर वारियूं आई पिनजे घरे जे अंदर रहो, आई पिनजे घरे जे अंदर रहो। ज़माने जाहिलियत में जो औरतों सिंगार कयूं वयूं ओड़ा सिंगार न कयो। घरे जे अंदर रहण औरत लाइ करे इन में फ़ाइदो है। पर अॼु पंहिंजो माहौल अहिड़ो बनी वियो है, पंहिंजो मुआशरो अहिड़ो बनी वियो है, पंहिंजो समाज अहिड़ो बनी वियो है जो औरत घर में रेला करे तैयार न आहे। ऐं ॿाहिरि वञा, बल्कि हालत ई है कि पाण पंहिंजी औरतें के मुल मथे मजूरी मथे ॿिए माण्हू भेजो रवानियूं करे छॾियूं था। अल्लाहु अकबर, केतिरी अफ़सोस जी ॻाल्हि है। पाण अरे पंहिंजी इज़त पंहिंजे घर मिजार आवे त पाण पाण खुदको उबजणो खपे जो कुजाणे को थींदो। अने हिकिड़ी पंहिंजी इज़त पंहिंजी औरत पंहिंजी न्याणी उनखे पंहिंजी अखियुनि परई पाण रवानी करे छॾियूं ॿिए माण्हू बीड़ी 200, 400, 500 रुपया कमाए ला करे अहिड़ी कमाई मथे अल्लाह जी लानत हुअणी खपे जंहिंमें पाण खे पंहिंजी इज़त जी परवाह न वे। अल्लाह रब्बुल आलमीन औरत के कमाए ला करे पैदा ना करें। अल्लाह औरत के पैदा करें घर के संभाल ला करे। अल्लाह फरमाए और रिजालु कव्वामून अलन निसा, ये मर्द जो कुरा मर्द ये औरतें मथे हाकिम नहीं, ये निगरान नहीं, कुल्ला निगरान नहीं, कान को है। अल्लाह पक कान बसे बिमा फद्दलल्लाहु बअदहुम अला बअद। हिकिड़ो कारण ई है जे अल्लाह रब्बुल आलमीन मर्दे के अहिड़ी ताक़त ॾिने जेको औरत के ना ॾिने। ने ॿियो कारण व बिमा अनफक़ू मिन अमवालिहिम। ॿियो कारण ई है जे माण्हू जेको औरतें मथे ख़र्चो कयूं था, औरतें मथे खर्चो कयूं था, कमाई था, मजूरी कयूं था, मेहनत कयूं था, अने औरतें के घर जे अंदर रही करे खाराई प्यारी था। अने पाण हू वयूं जेको पंहिंजूं औरतूं कमाए रे पाण खे ॾी त पाण खियूं था। मुंहिंजा अज़ीज़ पाण केॾा वञूं पिया। ये पंहिंजी हालत है, पंहिंजी इज़त के घर जे अंदर पाण महफ़ूज़ रखूं, पाण बचायूं। अहिड़ो 200 न आया कीअं वांदो न आई। मानी रुखी खाए गिनो, मानी सुकल खाए गिनो, लिया टुटल पैरे गिनो, पर पिन जी औरत के कॾहिं पण पिन जी नज़र न लमई न कयो। दुनिया में अॼु अहिड़ा धड़ंदा पिया आहिनि, दुनिया में अहिड़ा चोर पिया आहिनि, दुनिया में अहिड़ा ज़ानी पिया आहिनि जंहिंजूं नज़रूं बिल्कुलु ख़राब हुअई, जंहिंजूं नियतूं बिल्कुलु ख़राब हुअई। पाण कॾहिं पण उन्हीं जे हवाले पिन जूं इज़तूं न करे सघूं। मुंहिंजा अज़ीज़ो, ये ॻाल्हियूं हूं आहिनि जो तव्हांखे खटियूं लॻणियूं, तव्हांखे ॾुखियूं लॻणियूं, पर इहा हक़ीक़त है जेको मुसलमान जेको है उनखे मिणी कदा प्यारी पिन जी इज़त हुअणी खपे। अने औरतूं मुंहिंजूं माउ ऐं भेणूं उन्हीं खे पाण पैगाम ॾियणु चाहियां थो। मुंहिंजी माउ ऐं भेण, तो वटि सोन चांदी जा तागीना हूंदा, तो वटि क़िस्मे क़िस्मे जा टोल हूंदा, तो वटि सिंगार करेला करे क़िस्मे क़िस्मे जूं वस्तु हुयूं, तो वटि मॾो न जोड़ियूं हुयूं, पर दुनिया जी मिणी कदा क़ीमती वस्तु
दुनिया जी मिड़ी कथा क़ीमती वस्तु जो अल्लाह रब्बुल आलमीन तोखे ॾिने वो तुझी इज्जत है। तुझे ले के तू बचाए रखें, तुझे टोल के तू बचाए रखें, तुझे सिंगार जी वस्तु के तू बचाए रखें, तंहिं कथा वधारे ज़रूरी है कि तू तुझी इज्जत के बचाए न रख। मुझे माओ ने भेणों उन फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा के मञे वारियूं जो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी धीअ इंतकाल थिए थो तेरा नसीहत करे थी, वसीयत करे कोन चए थी मुझो इंतकाल थिए तो मूंखे रात के टाइम में दफन कजा। किन टाइम में? रात के टाइम में दफन कजा। कोला रात जो अंधारो हूंदो ऊंधा हूंदो के मर्द जी मुंह मथे नजर न पए तंहिं ना करे मरी वई। दुनिया में जब वफात करे औरत वेंदी रही तंहिं हूंदे पण एतिरी फिक्र है जे आऊं पिंड न बल्कि मुझे जनाज़े मथे मुझे मैयत मथे पण कंहिं गैर महरम मर्द जी नजर न पए। उन आयशा के मञे वारी औरतूं जो आयशा चए थी नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे कमरे के अंदर दफन हुआ, जै हुजरे में जै कमरे में जै रूम में आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा रहंदी रही उनमें अल्लाह के नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की कब्र हुई। पोइ पुठिया अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु उन कमरे में दफन थिया। आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा बयान करे थी जे मुझे कमरे में जरा नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दफन हुआ तो आऊं पर्दे बगैर ईअं हलाई वेंदी रही आहियां। मुंहिंजा घर वारा हुआ की वांदो न आहे। पुठियां मुंहिंजा पे अबू बकर दफन थिया त पण आऊं ईअं पर्दे बगैर हलाई वेंदी रही आहियां। जे मुंहिंजा पे अबू बकर रहिया कोन वांदो आहे, पण जरा मुंहिंजे कमरे में उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु दफन थिया तर उन कमरे में आऊं जहर पण वई आहियां, पूरो पर्दो में करे वई आहियां। ओला उमर जो है गैर महरम है, हालांकि उमर दुनिया में वेंदो हुओ है, वफात थी वई है, इंतकाल थी वियो है, तंहिं हूंदे पण आयशा जे अंदर एतिरी हया ने शर्म है जो उमर जंहिंजी कब्र वई उन कब्र में पण आयशा जो पर्दो कंदी रही। ये औरतों वयूं इस्लाम के मञे वारियूं औरतों वयूं अहिड़ियूं कई साहबिया तव्हांखे मिलंदियूं जेको जंहिंखे तारीख़ में मुग़फ़्फ़ियात चवाजे थो। अहिड़ियूं औरतूं जेको ढकल औरतूं वयूं, यानी दुनिया में जैसे वो हयाती वयूं कंहिं पण इंसान उन्हीं जो चेहरो ॾिठो की न जी औरत आहे कहिड़ी। सॼी ज़िंदगी 50-60-70 ऐसी वरिया हिकिड़ी औरत खे कंहिं मर्द ॾिठो ज न जी औरत आहे कहिड़ी, हिन जो चेहरो कहिड़ो आहे, जनाज़ो निकिरियो तर ख़बर पई हिन घर में इहा औरत रहे थी। अहिड़ो पर्दो करे वारियूं औरतूं, अहिड़ो पिंड खे बचाए वारियूं औरतूं अल्लाह रब्बुल आलमीन पाण मुसलमान के उन औरत जो नमूनो ॾिने जे ए मुसलमानों निहारियो आनी औरतूं अहिड़ियूं हुअणियूं खपनि। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो पंहिंजे समाज में जेको बुराइयूं फैले पियूं तंहिंजो पहलो मुंहुं कान ॾसियो जे पाण इस्लाम खां दूर आहियूं, पाण खे इस्लाम जी की ख़बर न आहे, इस्लाम जी पाण खे की सम्झ न आहे। अने ॿिए नंबर मथे जेको वस्तु है वो ई है जे पंहिंजी दिल में जा खौफ़ बिल्कुलु ख़त्म थी वियो। पाण ईअं सम्झूं था जो को थींदो की जी न थींदो, हाँ दुनिया में की जी न थींदो पर मौत खां पुठियां कहिड़ो कहिड़ो थींदो तंहिंजी पाण खे ख़बर न आहे। पाण ईअं सम्झूं था जो दुनिया में हमेशा थियो हूंदुसि, पाण में जा कई वेंदा रहिया ना निमरा चङा भला नौजवान, पुठियां उते कहिड़ो हाल थींदो कंहिंखे ख़बर आहे। उन क़बर में पंहिंजो हशर कहिड़ो थींदो पाण खे कीअं ख़बर आहे। पुठियां अॻियां जेको ज़िंदगी आहे उहा ज़िंदगी जेको 50-60 वरनि जी न उहा अबदी ज़िंदगी है, उनजो कोई छेड़ो ने हिसाब ना है, हमेशा हमेशा ते रहणो है। उन ज़िंदगी जो पाण खे डप ने खौफ़ ना है ने पाण उन्हीं मिणी कब्र जे खौफ़ खां, मौत जे खौफ़ खां, सकरात जे खौफ़ खां, पुलसरात जे खौफ़ खां, हिसाब किताब जे खौफ़ खां, दोज़ख जे खौफ़ खां मिणी वस्तुअ खां आज़ाद थी निकिरूं पिया। कीअं परवाह न आहे पाण खे। दिल में खौफ़ पैदा कयो जे मौत जो टाइम मुंह मथे अचींदो, सकरात जी हालत हूंदी त आउं पूरो कंदुसि। न्यारो कई माण्हू अहिड़ा वञनि था सकरात में पाण ॾिसूं त पंहिंजा लूह उभा थी वञनि, अल्लाह हिन जी हालत न्यारे टाइम पाण ते अची वेंदो। अॼु पाण चङा भला ना निमरा आहियूं, सवारे बीमार थी पवंदासीं। सुञो अस्पताल में अहिड़ा अहिड़ा मरीज़ अहिड़ा दर्दी पिया आहिनि पाण लिखारे उन खे निहारे न सघूं। अने मौत पुठियां क़बर, अंधारी क़बर,
हेर मुक़ाम में पाण को अची वेंदो डपु थिए ईअं न वञी सघो मुक़ाम में उन मुक़ाम में पाण दफ़न करे पंहिंजा सगा पंहिंजा समाज जा पंहिंजा पुत्र पंहिंजा भाउ मड़े पाण खे छॾे हिकिड़ा हिकिड़ा हलिया थींदा उते पंहिंजी पहिरीं राति कीअं गुज़रंदी उते पंहिंजो पाण खे अमल कमु अचींदो जे अमल मां पाण हथ कढिया वेठा आहियूं मुंहिंजा अज़ीज़ो तूं ख़ौफ़ दिलि में पैदा कयो दुनिया में मूंखे हमेशह न रहणो हिन दुनिया में महिमान आहियां अॼु अञा सवारे हलियो वञा दिलि में ख़ौफ़ पैदा कंदा गुनाह खां बुराई खां बदकारी खां बची वेंदा 3 नंबर मथे जेको वस्तु पंहिंजे समाज में पंहिंजे माहौल में जेको बुराइयूं ऐं बदकारियूं आम थी जो कारण है उहे जिहालत जिहालत से मुराद करो है अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाईंदा कुल्लु मन असल्लाह फहुव जाहिल जेको पण इंसान अल्लाह जी नाफरमानी करे तो उ जाहिल इंसान है पाके ये खबर ना आई जे जंहिं गुनाह जे ज़रिए पाण रब के नाराज कयूं पिया वो रब केतिरो अज़ीम है मामूली गुनाह ला करे दुनिया जे मामूली फायदे ला करे उन रब के नाराज कयूं जेको रब सते आसमान में अची करे पाके सॾ करे तो आए हम जा को उन के माफ़ कया आए हम जा मंगे वारो को उन के दिया आए तो मुखे सॾ करे वारो उन सॾे के सुणा किन रब के पा नाराज कयूं था दुनिया के मामूली फायदे ला करे उन रब के पा नाराज कयूं था जेको रब माइक ता वधारे पास मोहब्बत कंदड़ है जेको सुबह साजी पाके सॾ करे तो अचो 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 मूं वटि अचो अचो माफ़ कया हिकिड़ी विख खणी अचो ऐं 2 विखूं खणी अचां ऐं मूं वटि हली अचो ऐं भौरी न अचां उन रब के पाण भुलिया आहियूं पाण पिंड जो नुक़सान कयूं था पाण अल्लाह के सजदा न कयूं ना अल्लाह जा मलाइक डग थिया आहिनि अल्लाह की कीअं परवाह न आहे एतिरा मलाइक पैदा करे छॾे जे वो हमेशा हमेशा अल्लाह की इबादत कई पिया अल्लाह की को जरूरत अल्लाह की वण ये वण जेको अल्लाह की इबादत कई पिया पत्थर अल्लाह की इबादत कई पिया दुनिया की हर की मखलूक अल्लाह के याद करे पई पंहिंजी नाफरमानी से अल्लाह के को फायदो को नुक़सान है की नुक़सान न है नुक़सान पाण पिंड जो है पाण हिन वस्तु के समझो था पाण हिन वस्तु में जाहिल आहियूं कि ही नुक़सान मरे पाण पिंड पिंड जो थी पियो पाण अल्लाह जो की नुक़सान नथा कयूं मुंहिंजा अज़ीज़ भाइरो हाणे इलाज करो है पहले नंबर में तव्हांखे वस्तु दसियां थो इलाज ई है छेलो पहलो इलाज तव्हांखे दसियां थो बस इलाज ई है कि पिंड पिंड के तैयार कयो आवांखे नथो चवां जे सॼे ॻोठ खे सम्झायो सॼे समाज खे नसीहत कयो मुंहिंजो माण्हू मणी के चओ हीअं कयो हूअं कयो न ऐं सिर्फ़ु एतिरो ज कयो जे ऐं पिंड पिंड मथे महिनत कयो आम हर को इंसान पिंड पिंड के सुधारे पहलो फर्ज़ ई है पाण घुरो वयूं ॿिए खे पाण नेक ॾिसणु चाहियूं था ही नेक थी वञे हू खासा थी वञे ही हीअं गुनाह छॾी ऐं पिंड जी हालत ख़राब है शुरूआत कयो पिंड वटां ॿिया करो कयूं था आउं पहिरीं मूं पिंड जी पुछा कई आहे 2 नंबर में ॿिए जी पुछा करणी है अल्लाह के नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह ताला हुक्म कयनि वअंज़िर अशीरतकल अक़रबीन ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आजा करीबी जो रिश्तेदार है उन्हीं के पहिरीं समझायो आने भाई के आने काके के आने मामे के आने कुटुंब वाला जेके ही माण्हू है उन्हीं के समझायो पहिरीं पाण पहिरीं पिंड मथे महिनत कयूं पंहिंजी मिसाल ईअं जे हेर पाण जेको नसीहतूं मां सुणो पिया तकरीरूं पाण मां सुणो पिया त हर जमे में पाण सुणो था पाण अमल करे ला करे मौक़ो अचे तर पाण ईअं सम्झो था अमल ॿिया कंदा ऐं हिकिड़ो जेकॾहिं गुनहगार ईअं त पूरो थियो आहे ॿिया माण्हू सुधरी वेंदा न तो जे आर्त जेको वेठो उहो ई वीचारे पियो कि ॿिया माण्हू सुधरी वेंदा हिकिड़ो ख़राब त कोन थियो इन जी हिकिड़ी मिसाल है बहितरीन मिसाल है हिकिड़े ॻोठ जे अंदरि इहो ऐलान थिए थो जे पाण खे हिकिड़ो माटलो घड़ो जेको है ये घड़ो खीर जो भरणो है तो ॻोठ वारा घर मां मड़े सबको खीर खणी अचे घड़ो जेको है पाण खे खीर जो भरणो है ॻोठ वारा मड़े अचो खीर खणी अचो पाण घड़ो खीर जो भरियूं मड़े ॻोठ वारा अचनि सबको पंहिंजे घर जो ठां भरे खणी अचे थो जॾहिं मड़े ॻोठ वारा अची विया कोई बाक़ी न बचियो पहिरियों हुन घड़े खे चेक कयो तो वो घड़ो जेको पाणी से भरियो पियो कुझु से भरियो पियो पाणीअ से भरियो पियो ऐलान करे जो थियो खीर खणी अचो
पाण खे घड़ो जेको आहे खीर से भरणो आहे, पर घड़ो पाणी से भरिजी वियो। पुला भरणो ख़बर आहे? एतिरे लाइ करे भराणो कि जेको पण माण्हू घरेलो निकिरियो ठाह में पाणी विझी, वो ई वीचारे न करियो कि ॿिया मड़े खीर खणी अची ईंदा, वारो पाणी हुन में गॾिजी वेंदो। ॿिया मड़े खीर खणी अची ईंदा, घड़ो या खीर से भरबो ऐं पाणी ठलाए कंहिंखे ख़बर की न पवंदी। अने जेतिरा ॻोठ वारा आया मड़े ई वीचारे आया जे ॿिया खीर खणी अची ईंदा, ऐं पाणी खणी अची वांदो न आहे। शहर बाक़ी घड़ो कोड़े से भराणो, पाणी से भराणो, खीर कोई न खणी आयो। तो पंहिंजी हालत इहा चए, पाण सौ पिया ॿिया अमल कंदा ऐं न कंदोसि की वांदो न आहे। ई घड़ो कॾहिं खीर से की न भराबो, ई समाज कॾहिं की न सुधरंदो। पिंड पिंड मथे महिनत कयो, ऐं पिंड खे सम्झायां, ऐं पिंड खे गुनाह खां बचायां, ऐं पिंड नेक बना, ऐं पिंड नमाज़ी बना, पुठियां कंहिंखे नसीहतूं कयां न। पंहिंजो ई पाण फर्ज़ आहे। इते लाइ करे शुरू में आयत त पढ़ियोसि, वल तकुम मिनकुम उम्मतुन यदऊन इलल खैर। आम हिकिड़ी अहिड़ी जमात हुअणी खपे जेको माण्हू खे भलाई जो ॾस ॾे, बुराईअ खां रोके। पाण में जमात उहा आहे न आहे। ऐं हिकिड़ी जमात बनायो, हिकिड़ो ग्रुप बनायो। आम जेको ख़ासा भला माण्हू आहिनि उहे ॿिए खे नसीहतूं कई, ॿिए खे सम्झाई, ॿिए वटि हली वञे। मुंहिंजा भाउ तो वटि आउं संगल करे न आई आहियोसि, तो वटि उधार पैसा गिनण न आई आहियोसि, तो वटि दुनिया जे कंहिं फ़ाइदे लाइ करे आउं न आई आहियोसि। तो वटि आयो या अल्लाह जी दीन लाइ करे, तोखे अल्लाह जी मस्जिद में कोठे लाइ करे आयो या कि अल्लाह जा घर वीरान पिया केरु आबाद कंदो, ही मस्जिदूं खाली पियूं केरु भरींदो। पाण खे फर्ज़ आहे पाणी मस्जिद खे आबाद कयूं। वांगो हय अल सलाह हय अल फलाह, ॻोठ सॼो जेको पर जे धंधे में, पिन जे कमकार में, पिन जे खेत्र में लॻो पियो आहे। बांगो नमाज़ बांगो ॾेई ॾेई थकी रहे, को नमाज़ पढ़ी करे अचे नथो। ये पंहिंजी हालत आहे, ये पंहिंजा ॻोठ आहिनि। अल्लाह फरमाए इन्न सलाह तन्हा अनिल फहशाई वल मुनकर। बुराई ने बदकारी खां जेकॾहिं को वस्तु रोके थी, नमाज़ रोके थी। पाण उहो नमाज़ न आहे। जेसि ताईं पाण में नमाज़ की न थींदी, पाण बुराई बदकारी मथे की न कढी सघंदासीं। नमाज़ी माण्हू जेको वेठो हुनजी ॿिया पण साञाए कयूं था, हुनजी ॿिया पण इज़त कयूं था। अने पिंड पिंड जी पण कंहिंजो ख़्यालु वेठो नमाज़ी आहियां, ऐं 5 टाइम नमाज़ पढ़ा पियो न, ऐं हीउ कमु कीअं कयां, ऐं खोटो धंधो कीअं कयां। नमाज़ इंसान खे गुनाह खां, बुराईअ खां, बेहयाई खां रोके थी। नमाज़ पहिरें नंबर मथे पढ़ो। नमाज जेको आहे पंहिंजे अंग में विहारे लायो। अस्सलातु खैरुम मिनन नौम थिए, नमाज निंद्र खां बहितर आहे। विछाण खे छॾे अल्लाह जे घर में अची वञो। अल्लाह रब्बुल आलमीन एतिरो राज़ी थींदो, दुनिया में नेमतूं ॾींदो न, आख़िरत में अल्लाह रब्बुल आलमीन कामयाब करे छॾींदो। ये नमाज वो वस्तु है जंहिंजे बारे में अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, वजुइलत कुर्रतु ऐनी फी सलाह। मुंहिंजी अखी जी थधक नमाज़ में जाए, मुंहिंजी अखी जी थधक नमाज़ में जाए। अल्लाह जे नबीअ जी अखी जी थधक मां पाण हथ कढी रखा आहिनि। न अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जरा परेशानी अचींदी वई, को दुख अचींदो हो, को तकलीफ़ अचींदी वई तो कहिड़ो कंदा हुआ, फौरन नमाज़ पढ़ंदा हुआ। आम थे पण को मुसीबत आ वई, को टेंशन आयो, को व्याधि आ वई, को बीमारी, कंहिं पण क़िस्म जी को मुसीबत आफ़त वे, अचो अल्लाह जे घर में अल्लाह खे ॿ सजदा कयो, आजी दिल खे सुकून मिलंदो। बिलाल रज़ी अल्लाह तआला अन्हु चवंदा, या बिलाल अक़ीम सलाह अरिहना बिहा। ऐं बिलाल उथी नमाज़ लाइ करे तकबीर चओ न, असांखे कंहिंखे सुकून पुॼाए। नमाज़ से उन्हें सुकून मिलंदो, सुकून नमाज में रखियल है। 6वीं ॻाल्हि आहे कि ये बयान कयां थो, पंहिंजे समाज में जिते पाण रहूं था, अलॻि अलॻि कुटुंब जा कबीले जा माण्हू वेह था, थी सघे पाण में कंहिं क़िस्म जो इख़्तिलाफ़ वे, को झगड़ो वे, को फितनो फसाद वे। उन लाइ करे बहितरीन इलाज ई है कि पाण हिक ॿिए खे माफ़ करणु सिखूं। अने तंहिंखां सवाइ वॾी ॻाल्हि ई है, पंहिंजा कई झगड़ा, कई इख़्तिलाफ़, कई फितना फसाद खोटी अफ़वाह मथे उबल आहिनि, खोटी अफ़वाह मथे। हिकिड़ो माण्हू आयो पाण खे ईअं ॻाल्हि कन में चए, हुन तुंहिंजे बारे में हीअं चए पे, पाण तहक़ीक़ न आहे कई, पाण पुछा न आहे कई उन मुंहिंजे बारे में ईअं चए कि न आहे चए, बसि पाण हुन मथे विश्वास करे लाथो, सामने माण्हू खे पाण ख़राब सम्झी वेठा आहियूं, हालांकि हुन माण्हू अहिड़ी ॻाल्हि कंहिं ज न आहे। अल्लाह फरमाए थो, या अय्युहल्लज़ीन आमनू इन जाअकुम फासिकुम बिनबइन फतबय्यनु। ऐ ईमान वारा इंसानो, आवट को फासिक माण्हू को ख़बर खणी अचे त तहक़ीक़ करे लायो, ती ख़बर जेको मूंखे ॾे पियो सची है कि खोटी है।
माण्हू पंहिंजा कन भरे भरे पंहिंजे समाज खे तोड़े छॾियो हुयो, माण्हू खे पिंड में विड़ाए छॾियो हुयो, फितना फसाद उभा करे छॾियो, सॻो भाउ सॻे भाउ जो मोह मंगन नथो बस मञे, अहिड़ी हालत मुंहिंजी आहे। कुला खूटी अफ़वाह मथे, खूटी ॻाल्हियूं मथे ध्यानु न, कॾहिं का सची ॻाल्हि पण हुई, कंहिं माण्हू पाण खे तकलीफ़ ॾिनी आहे, कंहिं पाण खे सतायो आहे, कंहिं पाण मथे ज़ुल्म कयो आहे, कंहिं पाण खे खोटो कयो आहे, पाण अलाह खां हुनखे माफ़ करे सघियो, अलाह ताला पाण खे माफ़ करे छॾींदो। अल्लाह रब्बुल आलमीन माफ़ी खे पसंदि करे थो, पाण ॿिए खे माफ़ कंदासीं अल्लाह ताला पाण खे माफ़ कंदो। अने जेकॾहिं पंहिंजे समाज में पंहिंजे माहौल में कोई इख़्तिलाफ़ आई त पंहिंजो फर्ज़ बने थो जो पाण सुलह करायूं। इन्नमल मुमिनून इख़्वा फअस्लिहू बैन अख़वैकुम, अल्लाह फरमाए मड़े ईमान वारा भाउ आहिनि त भाउ में सुलह करायो, सर्चा करायो, हली वञो। जे भाउ तो हुन सां विड़ियो वेठो ईअं हलो हाणे सर्चा करायां, कुर्बान वञो इस्लाम मथां। इस्लाम अहिड़ो दीन है, सर्चा के सुलह के केतिरो पसंदि करे तो न्यायो। इस्लाम में कूड़ करणु हिकिड़ो वॾो गुनाह आहे, कूड़ करणु वॾो गुनाह आहे इस्लाम जे अंदरि। लेकिन अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लैस बिल काज़िब अल्लज़ी युस्लिहु बैन अन्नास, जेको माण्हू मावड़े में सुलह कराए थो अने इनखे कूड़ करणो पए, ई माण्हू कूड़ो न आहे। सुलह में आखिर जेकॾहिं कूड़ करणो पए न, कूड़ करणु जाइज़ है। ऐं वञो कंहिं माण्हू वटि, वो सामने से विड़ल है, चई तूं हुन से विड़ल आहीं, हा अरे भेण हुन तुंहिंजे बारे में ख़ासियूं ॻाल्हियूं कएं पई, तुंहिंजी वाखाण कएं पई, अॼु त हीअं चएं पई आउं सर्चे लाइ करे तयारु आहियां, जे उहो पिंड तयारु हुए त उन न ई चए, ऐं पिंड बनाए करे हिनखे चओ मन ई पिंड में सर्ची कएं। पर पंहिंजी हालत अहिड़ी आहे जे ॿ भाउ पिंड में विड़ल में कुदरती सर्चे मथे ॻाल्हि अचे, ॿ सर्चे था त पाण मां कूड़े मां कूड़ो माण्हू जेको सचो बने थो। कोन चए थो यार इन तुंहिंजे बारे में ईअं चए पई, आउं सची ॻाल्हि कयसि, कूड़ की न कंदुसि, इन तोखे चए पई मूं सो, भई तूं लिकाए छॾ, उन हिनखे कीअं चए त तूं कूड़ करे छॾ, तूं गुनहगार की न थींदे, ॿिए ॻाल्हि में सो कूड़ कंदो, पर ॿ भाउ पिंड में सर्चंदा त सचो बणी वेंदो। इन तोखे ईअं चए पई मूं सो कंदसि, आउं कूड़ न कई आहे। अल्लाह जा बाना ॿी भाउ खे सर्चण ॾे, सर्चा करायो, सुलह करायो, वॾो नीके जो कमु आहे। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे जेकी पर ॻाल्हि कुरान हदीस मुताबिक़ सही हो, अल्लाह ताला मां खे अमल की तौफीक अता फरमाए। आमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।